हिकिड़ो वाक़ियो आहे मुंहिंजे हबीब जी पहिरीं हदीस ॿुध पाण इरशाद फरमाइनि था त कंहिं बि नेकीअ खे नंढड़ो समझी छॾे न ॾियो, छो त इहा नेकी कॾहिं न कॾहिं तोखे कमु ॾींदी। वरी कंहिं बि गुनाह खे नंढड़ो समझी मता कयो थी, ठहियो ही त करे थो छॾिया नंढड़ो गुनाह आहे, थी सघे थो नंढड़ो गुनाह तुंहिंजो बेड़ो ॿोड़े छॾे। मौलाना फखरुद्दीन राज़ी वॾो आलिम आहे, अहले सुन्नत जो मुहक़िक़ आलिम आहे, जंहिं क़ुरान करीम जे तफ़सीर खां अलावा ॿिया बि केतिरा ई किताब लिखिया आहिनि। मुंहिंजा दोस्त उन्ही मौलाना फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात जॾहिं विसाल फरमायो, विसाल खां पोइ हिकिड़े बुज़ुर्ग हुनखे ख्वाब में ॾिठो, पुछईंसि मौलाना जे जी अदा ॾे ख़बर कि जेका पुछी क़ब्र में कहिड़ो हाल थी, चया रब करीम बख़्शे छॾियो। उन बुजुर्ग फरमायो छो? सारी जिंदगी मदरसे में पढ़ाई, सारी जिंदगी कुरान ऐं हदीस जा तफसीर ऐं शरह लिखई, सारी जिंदगी तुंहिंजी इबादत में गुज़री, पोइ तोखे न बख़्शींदो त बाक़ी कंहिंखे बख़्शींदो। मौलाना चवे थो अदा न न न मता भुलियो वा, अल्लाह पाक मूंखे कंहिं ॿिए कम जे करे बख़्शे छॾियो। ॿुधाए भला वो ॿियो कहिड़ो कमु आहे? मौलाना साहब फरमाए थो हिकिड़े ॾिहाड़े मूं किताब वेठे लिखियो, मथ जी मसु आहे, मसु कुपड़ी आहे, हथ जो कलम आहे, उन्ही कलम खे ॿोड़ींदो लिखंदो पियो वञा। हिकिड़े दफ़े इहा मसु ॿोड़े लिखणु शुरू कयमि त उन्ही मुंहिंजे कलम जे मथां मख अची वेठी। मुंहिंजे दिलि में ख़्यालु थियो त वीचारी उञारी आहे, कलम खे खणी रोकियुमि त भली पी वञे, ड्रौ करे उञ लाहे। उन खां पोइ हिकिड़े मिंट खां पोइ मसु पी मख त उॾड़ी वई। मूंखे यादि बि कोन्हे मूं किताब लिखी पूरो कयो। मरण वारे टाइम ते क़ब्र में मूंखे अल्लाह ताला फरमायो, फखरुद्दीन तो मुंहिंजे मख ते रहम कयो, आज मां रब तो ते रहम थो फरमाया। हे मूं वारा वाइज़, हे मूं वारियूं तकरीरूं, हे मूं वारा खुतबा, हे मूं वारा शागिर्द, हे मूं वारा मदरसा, हे मूं वारा इल्म तफसीर, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन्हनि जी ॻाल्हि ई कोन थो करे। रब थो फरमाए नंढड़ी नेकी तो कई, मां उन हिकिड़ी नेकी जे करे बेड़ा पार थो फरमाया। इन जो मतिलब इहो न कढिजो, मता इहो मतिलब कढो त निमाज़ बि कम जी कान्हे, रोज़ो बि कम जो कोन्हे, मदरसो बि कम जो कोन्हे, इल्म बि कम जो कोन्हे। मौलवी साहब खे रुगो मख वारी चङाई छॾायो न, इन्ही मां सबक हासिल कर त या नंढड़ी नेकी जेकॾहिं बेड़ा पार कंदी, इल्म पढ़णु, क़ुरान पढ़णु, दीन कयो त तमामु वॾो कमु आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। इहो इल्म, इहो क़ुरान, इहा हदीस, इहे तफसीर, इहे त तमामु वॾा कम आहिनि ऐं नबवी वरसो आहे, नबवी। चओ सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जे महबूब कहीं बि पीर लाइ कोन चयो आहे त फलाणो पीर मुझ, अल्लाह तबारक व तआला जे महबूब कहीं बि पीर लाइ कोन चयो आहे त फलाणो पीर मुंहिंजो वारिस आहे, पर नबी करीम फरमायो आहे त आलिम मुंहिंजा वारिस आहिनि। केर वारिस आहिनि? ॾाढो जो केर वारिस आहिनि? मां आलिम कोन आहियां, मां आलिमनि जे जुतीअ जे तरे में जेका मिटी लॻे उन जे मट बि कोन आहियां, पर जेके रब्बानी आलिम आहिनि, जंहिंखे ख़ुदा ताला इल्म बा अमल नसीब फरमायो आहे, मुहम्मद मीर जा वारिस उहे आहिनि। हे पीर फ़क़ीर बि भला दरवेश आहिनि, अल्लाह अल्लाह कनि था, पर उहे नबी जा वारिस कोन, नबी जा वारिस आलिम आहिनि। ऐं इल्म तमामु वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं फखरुद्दीन राज़ीअ जे लाइ इन थोरी नेकीअ में बेड़ो तार कयो त इल्म बि कमु ॾींदो। सभई चओ सुभान अल्लाह।